ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह हिकिड़ा कपल पंहिंजी 25th वेडिंग एनिवर्सरी मल्हाइनि पिया। सुठी पार्टी वार्टी सभु रखी ऐं त सभु जेके जेंट्स हिकु पासे हुआ, लेडीज़ ॿिए पासे हुयूं। त हिकु ॿिनि जेंट्स खां पुछो, जंहिंजी वेडिंग एनिवर्सरी हुई, चई भई तव्हांजो असां कॾहिं को झगड़ो न ॿुधो, न तव्हांजे विच में को तकरार थियो, न कॾहिं आवाज़ु थियो, असांखे कॾहिं ख़बर ई न पई कि तव्हांजे विच में को डिफरेंसिस आहिनि करे। ईअं कीअं भला 25 साल थी विया ऐं तूं हिकदमि ईअं अहिड़ो तव्हां में कीअं प्यारु आहे करे, असांखे थोरो सम्झाए त असां थोरो हुन मां सिखूं करे। चए थो ॾाढी सिंपल ॻाल्हि। चए थो ॿुधाए, चए थो असां जॾहिं हनीमून ते हुआसीं न, असां हनीमून ते माथेरान वियासीं। चए थो हा पोइ? तो मुंहिंजी जेका जोइ आहे न, उनखे घोड़े सवारी जो शौक़ु आहे। चई पोइ छा थियो? पोइ चई घोड़े सवारी कई, घोड़े ते वेठी त उते राउंड मारण लाइ हिकु राउंड मार, ॿ राउंड मार, टे राउंड मार। त जीअं ई पहिरियों राउंड मारी त उनखे घोड़े ज़ोर सां भॼायो, हिनखे किराए छॾी। त घोड़े खे चई दिस इज़ योर फर्स्ट टाइम। वरी ॿियो दफ़ो वेठी, वरी ॿियो दफ़ो राउंड मारे, वरी हुनखे घोड़े किराए छॾियईंसि। चयईंसि दिस इज़ योर सेकेंड टाइम। मां चयो अलाए छा आहे, मां में वेठो बीठो साम्हूं ॿुधां पियो। वरी टियों दफ़ो राउंड मारे आई, वरी हुनखे घोड़े किराए छॾियईंसि। मुंहिंजे जोइ जे पर्स मां हुन बंदूक कढी ऐं हुनखे शूट करे छॾियईंसि। मां हिकदमि वाइड़ो थी वियुसि। मां चई छा आहे? मां चयोमांसि, चयोमांसि छॾी आई, छा थी करी, छा करे छॾी हुई, तूं कमाल थी करी, कीअं थी करी? मूंखे चई दिस इज़ योर फर्स्ट टाइम। बसि उन ॾींहं खां पोइ मां को बि झगड़ो न कंदो आहियां। ओम साईं राम।